अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। अॼु दोस्तों काफ़ी अनोखियूं अपडेट्स तव्हां शेयर कंदासीं। दो ड्रामे जे बारे में भी ऐं वेरनि जी वस्ती ड्रामे जे बारे में भी हिन नंढड़ी वीडियो में सभई अपडेट्स शेयर कंदासीं। इन खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुलाब जी पोई एपिसोड तव्हां ॾिठी हाणे ताज़ी ऐं तव्हां इहो बि सोचो हूंदो दुलाब में अॻे किस्त में छा थींदो। अॻे किस्तनि में दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शाहनवाज़ खान अञा खेल खेॾंदो। वॾा मतिलबु हिकिड़ा जीअं हाणे कमाल खान ज़हर ज़िंदगी में खेल खेॾे पियो, शैतानगिरी करे पियो, हाणे हिते उहो ई जेको आहे न रोल हिनखे मिलियल आहे मीर शाहनवाज़ खान खे। ऐं इहो पंहिंजा सोडर वारनि खे तबाह कंदो ई कंदो, ॿियनि खे बि इन में अड़ा में विझंदो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको दोस्तों राजन ऐं ककर वारनि खे बि पूरी ख़बर न आहे त असां सां छा थी रहियो आहे। अॻिते हली हिननि जा बि पेर निकिरंदा, दुश्मनी आहे न। पोइ शाहनवाज़ खान हुनखे वधाए थो, भड़काए थो, त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे हीअ मारींदा हुननि जा मुराद वारनि जा, मुराद वारा बि ज़रूरु हिकु अधु हिननि जो बि केरे विझंदा। फ़िलहालु त मुराद वारा फासी आहिनि सोडल वारा, लेकिन अॻिते हली करे न करे हुनखे त ॼाण पवंदी त असां सां शाहनवाज़ खान इहो कमु कयो, पोइ हिन लाइ मुसीबत थींदी। ॿिए तरफ़ दोस्तों दो ड्रामे जे 28 तारीख़ ते शूटिंग स्टार्ट आहे भिटशाह ऐं हैदराबाद में। ऐं उन जेको आहे जनवरी में उनजो पहिरियों एपिसोड स्टार्ट कयो वेंदो, रिलीज़ कयो वेंदो, ऑन एयर कयो वेंदो मिरहान टीवी ते। ऐं वेरनि जी वस्ती ड्रामो बि हाणे तयारु आहे बिल्कुलु तमामु जल्द उन जा टीज़र अचण वारा आहिनि। ऐं तव्हां असांजे अॻे उहे टीज़र जॾहिं 3 टीज़र ईंदा पोइ प्रोमो ईंदो, प्रोमो सां गॾु बाद में दोस्तों जो पहिरियों एपिसोड हलायो वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब कंदा।